शहदादकोट में सिंध तरक्की पसंद स्टूडेंट फीडरेशन पारां सिंध यूनिवर्सिटी की फीस में वाध खिलाफ एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हयो। ستاف के सॾ ते सिंध यूनिवर्सिटी पारां फीस में वाध खिलाफ ज़िलई सदर असद सोलंकी, अली मक्सी, गौसबख्श मक्सी, रशीद मक्सी, ज़ीशान काड़ो, अब्दुल्ला सिंधी, अतर बलोच, मुज़फ़र बिरोई, एजाज मक्सी, बिलाल मक्सी, शाहिद मस्तू ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कोटू मोटू चौक ते एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते घणनि मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त जागीरदार तबिके जी नुमाइंदा पीपल्स पार्टी सरकार सिंध जे ग़रीब शागिर्दनि खे तालीम खां महरूम करण लाइ फीस में घाटाटोड़ इज़ाफ़ो करे तालीम दुश्मन, सिंध दुश्मन ऐं शऊर दुश्मनी अमल कयो आहे, जंहिंजी मज़म्मत कयूं था। हिननि चयो त यूनिवर्सिटी जी फीस में घाटाटोड़ वाद कंहिं बि सूरत में बर्दाश्त न आहे। हिननि जो वधीक चवणो त ستاف जो मक़सदु शागिर्दनि जे हक़ीक़ी ऐं बुनियादी मसइलनि जे हल लाइ अमली जदोजहद करणु आहे। हिननि मुतालबो कंदे चयो त वाधू फीस खे वापसि वठी ग़रीब शागिर्दनि में पकड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे।